अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। तव्हांखे अॼु जो ॾींहुं मुबारक हुजे। एकता आहे ऐं कल्चर डे आहे। असां बि सॼो ॾींहुं प्रोग्राम कया ॾिठा, घुमी फिरी हाणे अची घर पहुता आहियूं। दिलि चयो त तव्हांखे मुबारकूं ॾिजनि। अॼु मुबारक ॾींहुं आहे। अलाह करे त सदाईं अहिड़ियूं ख़ुशियूं, दिली ख़ुशियूं, सचूं ख़ुशियूं हुजनि। हाणे असां ईद जी शइ था खाऊं, इन करे तव्हां बि सुठी सुठी शयूं पचाए रधे या ॿाहिरां वठी खाओ ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾियो, वेर विसारे मोहबतूं वॾियो, सदाई हिक ॿिए सां ख़ुशि ऐं ख़ुशि अखलाक़ीअ सां ख़ुशियुनि भरी ज़िंदगी गुज़ारियो। चइनि घड़ियुनि जी ज़िंदगी आहे, इन में हरू भरू जो भई ॻोढ़ विझी पंहिंजे ज़िंदगीअ जा पल ज़ाया न कयो। मोहबतूं विरहायो, मोहबतूं वठो, मोहबतूं ॾियो। इंसानियत है का ख़बर कान्हे का। जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि आहे, हाणे अॻु बि मां अहिड़ी ॻाल्हि कई आहे कंहिं प्रोग्राम में, त ॿिए जे लाइ कुझु ग़लति सोचणु, ॿिए जे लाइ अज़ियत सोचणु, ॿिए जे लाइ नुक़सानु सोचणु, पंहिंजो पाण खे विगोड़ विझणो आहे। पंहिंजे ज़हन खे, पंहिंजे दिलि खे, पंहिंजे दिमाग़ खे, पंहिंजे लाइफ जे चइनि घड़ियुनि खे ज़ाया करणु आहे। छो त मां जंहिंजे लाइ सोचां त इनखे हीअं निपोड़ियां, इनखे हीअं कयां, भली इनखे अहिड़ी अज़ियत ॾियां जो जीअं चवे त चाई बि मां पुॼी आयो। उन मां थींदो छा? उन मां इहो थींदो त उहो माण्हू अलाए किथे घुमंदो हिते, अलाए कहिड़े कम सां हुजे, छा हुजे, मां हिते विलोड़े विलोड़े पाण खे हाली त अज़ियत मां पाण खे ॾियां। उन खां पोइ हुनजो अलाह आहे, असांजो बि अलाह आहे। अलाह न चाहींदो त मां कुझु न करे सघंदमि। इन करे सभु ॻाल्हि अलाह ते छॾे ॾिजे ऐं जेके पल ज़िंदगीअ जा आहिनि ख़ुशियुनि में गुज़ारजनि। त अॼु जूं ख़ुशियूं मुबारक हुजनि सिंध वासियुनि सभिनी खे, सभिनी सिंध वासियुनि खे, जेके बि इंसान ज़ात आहिनि उन्हनि खे अॼु जूं ख़ुशियूं मुबारक हुजनि। ख़ुदा। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? सभु ख़ुशि आहियो? मुंहिंजी तरफ़ां अॼु 6 दिसंबर ते तव्हां सभिनी खे कल्चर डे जूं मुबारकूं हुजनि। उमेदु आहे त तव्हां सभु ॾाढो इंजॉय कंदा हूंदव। असां बि चैनलनि ते वञी लाइव अची उते इंटरव्यूज़ ॾिना आहिनि ऐं पंहिंजा कमेंट्स जेके आहिनि तव्हां सभिनि सां शेयर कया आहिनि। हाणे मां सादिया जे चैनल जे मार्फत इहा हिकिड़ो तव्हां सभिनी खे मैसेज ॾियणु चाहींदमि त कल्चर डे ते पाण त इंजॉय कयो था, गॾोगॾु जेके तव्हांजे पाड़ेसिरी आहिनि, जेके सिंधी न आहिनि, ॿी के ज़बान ॻाल्हाईंदा आहिनि, त तव्हां उन्हनि खे बि पाण सां गॾु वठी करे ऐं कल्चर डे में इंजॉय करायो, त जीअं उन्हनि खे बि असांजे कल्चर जी ख़बर पए। ऐं छो जो हू बि हिन सिंध में रहनि था, त इन जे करे उहे बि हिन सिंधी धरतीअ जे ॾींहं खे असां सां गॾु सेलिब्रेट कनि। कोशिशि कयो त नफ़रतूं ख़तमु थियनि, नफ़रतूं न वधायो। सिंध खे, सिंध छो जो पीरनि फ़क़ीरनि ऐं वलीहनि जी धरती आहे, इन जे करे हिते सभु इबादतूं अलाह जूं इबादतूं करे सुता आहिनि। ऐं हीअ धरती जेका आहे प्यार मोहबत जी आहे। त तव्हां पंहिंजी प्यार मोहबत जे करे पंहिंजो पहिरियों क़दम ज़रूरु खणो। अॻिलनि माण्हुनि खे जेके ॿिया आहिनि, जिन जिन दिलि में नफ़रत बि आहे, उनखे बि तव्हां जेको आहे सो इनवाइट कयो ऐं पाण सां गॾु वठी करे ऐं जेको आहे सो हिन ॾींहुं दिहाड़े खे जेको आहे सो मल्हायो ऐं उन्हनि खे ॿुधायो त असांजो कल्चर छा आहे, असांजूं खाधा छा आहिनि, असां कीअं सेलिब्रेट कंदा आहियूं, असां अजरक कीअं पाईंदा आहियूं, ऐं थी सघे त उन्हनि खे अजरक जेको आहे सो गिफ्ट कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम, या अली मदद में नादिया हुसैन चन्ना। ऐं जीअं त अॼु 6 दिसंबर 2020 सकाफ़त जो ॾियारो आहे। मुंहिंजी तरफ़ां समूरी सिंध खे सकाफ़त जो ॾियारो मुबारक हुजे। अलाह साईं समूरी सिंध खे ख़ुशि रखे, आबाद रखे, सदाईं आबाद हुजे, सुरई सिंध हुजे, सरसब्ज़ हुजे। आमीन सुम आमीन, इलाही आमीन। ऐं सादिया चन्ना ऑफिशियल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम, मां आहियां एनी हुसैन चन्ना ऐं अॼु 6 दिसंबर आहे 2020 ऐं एकता जो ॾिहाड़ो असां मल्हाए रहिया आहियूं। सभिनीनि खां पहिरियों एकता जी तमामु घणी मुबारकूं हुजनि ऐं अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे, एकता जा ॾींहं ईअं मल्हाईंदा रहो। असां सिंध में रहण वारा सभु सिंधी आहियूं, सभु गॾिजी एकता मल्हायो ऐं इन ॾींहं खे सभिनीनि सां गॾु सेलिब्रेट कयो। ऐं मां अॼु एकता जे ॾियण ते तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसरो ॿुधाईंदमि गाने जो।
त एॾी मां सुरीली आहियां कोन, पर वरी बि थोरो सिंध अमड़े तुंहिंजो मिठड़ो आ नालो, तो साण रिश्तो आ पंहिंजो निरालो, तो सां मोहबत फितरी अमला, तूं जी मोहबत रत में मिलियल आ, अजरक टोपी सकाफ़त आ पंहिंजी ही सिंधी ॿोली, मिठी ॿोली आ पंहिंजी सिंधी ॿोली आ पंहिंजी मिठी ॿोली, जिए सिंध। इहो अदा कामरान सोलंकी जो सॉन्ग आहे जेको मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। इहो मां तव्हांखे हाणे ॿुधायो। इहे एकता जा ॾींहं मल्हाईंदा रहो, ख़ुशियूं मल्हाईंदा रहो, पंहिंजनि ॾिठलनि खे मल्हायो ऐं गॾु मिली करे सभु ॾुख ग़म विसारे ऐं ख़ुशियूं मल्हायो ऐं असांखे बि दुआनि में यादि रखो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनीनि खे 6 डिसंबर जूं खोड़ सातरियूं वाधायूं हुजनि। असांजे कल्चर डे जूं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईअं ई 6 डिसंबर जूं ख़ुशियूं अल्लाह साईं असां सभिनीनि खे नसीब करे। थैंक यू। हाय गाइस, अॼु आहे 6 डिसंबर ऐं हे साल आहे 2020 जो मतिलबु 2020। त तव्हां सभिनीनि खे कल्चर डे जूं खोड़ मुबारकूं हुजनि। 6 डिसंबर जी तव्हां सभिनी खे लखे वाधायूं हुजनि। हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं तव्हां सभिनी जा कमेंट्स ॿुधिया। वरी मां उहा साॻी ॻाल्हि चवंदमि त सादिया चन्ना ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स करे ॿुधाइजो त तव्हांखे इहा वीडियो कीअं लॻी। अल्लाह हाफ़िज़। 6 डिसंबर जी सभिनी खे मुबारक। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां असगर खोसो ऐं असांजी भेण सादिया चन्ना जो यूट्यूब जो चैनल आहे, उनखे प्लीज़ सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, घंटी जो बटन ज़रूरु दॿाइजो ऐं सिंध जे टैलेंट खे ऐं सिंध जी सकाफ़त खे प्रोमोट कयो ऐं अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे ऐं सिंध जे टैलेंट खे अॻिते आणियो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ही सिंधड़ी सुहिणे लाल जी होजमालो मुंहिंजी तरफ़ां आयलो।